अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। नवाब शाह खां जिथे टिन घरनि खे बाहि लॻी आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। नवाब शाह खां जमाल शाह वेझो ॻोठ गुल मोहम्मद मशोरी में टिन घरनि खे बाहि लॻी आहे, जंहिंमें अलाह तलह सड़ी रख थी वियो आहे। बाहि लॻण सबबि पोरियत हाजी मशोरी, ख़ुदा बख़्श ऐं खमीसो मशोरी जा घर सड़ी विया आहिनि। बाहि लॻण सबबि घरनि में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। मुतासिरनि जो अहिड़ो चवणु आहे। नवाब शाह खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। जमाल शाह वेझो ॻोठ गुल मोहम्मद मशोरी में टिन घरनि खे बाहि लॻी आहे, जंहिंमें अलाह तलह सड़ी रख थी वियो आहे। नवाब शाह खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। बाहि लॻण सबबि पोरियत हाजी मशोरी, ख़ुदा बख़्श ऐं खमीसो मशोरी जा घर सड़ी रख थी विया आहिनि। मुतासिरनि जो चवणु आहे बाहि लॻण सबबि घरनि में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। नवाब शाह खां टिन घरनि खे बाहि लॻी आहे, जंहिंमें अलाह तलह सड़ी रख थी वियो आहे। बाहि लॻण सबबि पोरियत हाजी मशोरी, ख़ुदा बख़्श ऐं खमीसो मशोरी जा घर सड़ी रख थी विया आहिनि। नवाब शाह खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। मुतासिरनि जो चवणु आहे बाहि लॻण सबबि घरनि में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे।